ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। शहदाद कोट खां रिपोर्ट करे रहियो आहे गुलज़ार अहमद चांडियो। शहदाद कोट 2 महीना अॻु हथियारबंदनि जे हमले में क़त्ल थी वियल शहबाज़ बिरोही ऐं अब्दुर्रहमान बिरोही जे क़ातिलनि खे पुलिस गिरफ़्तार करण जी दावा। क़त्ल करण बैदि फ़रार थियल जवाबदारनि खे पुलिस इकरा पंप लॻी गिरफ़्तार कयो ऐं SHO अख़्तर अबड़ो जवाबदार मुमताज़ मस्तोई ऐं संदसि जे 2 पुटनि 2 महीना पहिरियां कंबोह मोहल्ला में 2 नौजवाननि भाउरनि खे क़त्ल करण बैदि फ़रार थी विया हुआ। प्रेस कॉन्फ्रेंस जवाबदारनि जी गिरफ़्तारी पुलिस लाइ वॾो चैलेंज बणियल हुई। प्रेस कॉन्फ्रेंस में जवाबदारनि खे वॾे कोशिश बैदि गिरफ़्तार कयो वियो आहे। SHO ए सेक्शन अख़्तर अबड़ो। यादि रहे त कुझु ॾींहं अॻु जवाबदारनि गिरफ़्तारी लाइ वारिस औरतुनि ऐं मासूम ॿारनि समेत शहर जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाननि पारां 16 कलाक धरणो हंयो वियो। SSP कंबर शहदाद को 10 ॾींहंनि जे मोहलत घुरी पंहिंजो वाइदो पूरो करे ॾेखारियो। प्रेस कॉन्फ्रेंस पुलिस पंहिंजो वाइदो पूरो कयो आहे, जंहिं ते मां पुलिस समेत सभिनी शहर वासियुनि जो शुक्रगुज़ार आहियां। शहीद थियल नौजवान जी माउ जो बयानु।